कुछ लफ्ज़ निड़ीअ में फासी पिया, कुछ लुढ़क अखियुनि में लटकी पिया। का मुर्ख चपन ते सुडकी पई ऐं दिल जा कंवल कुमाइजी विया। आरू अचानक रड़ कई सोचन ते पहरा पइजी विया। अलान फ़कीर पंहिंजी आवाज़ ऐं अंदाज़ सबबु न रुगो पाकिस्तान में पर ॿारहीं दुनिया में भी मक़बूल हो। हू कांच कमीज़ ऐं अजरक जो पटको ॿधी हथ में अख़्तारो या घंघरनि वारो डंडो खणी अलो मियां कंदो हो त ॿुधंदड़नि ऐं ॾिसंदड़नि जा मन मोहे छॾींदो हो। हू जॾहिं नचणु लॻंदो हो त पंडाल वारा बि संदसि गॾु नचंदा हुआ। हिन खे स्टेज ते ॻाइण जी ॾाढी महारत हासिलु हुई। हू स्टेज क्राफ्ट खां चङी रीति वाक़िफ़ु हो। अलान फ़कीर पहिरियां को ॻाइणो न हो, हू हिकु मज़ा या अदाकार ॿियनि लफ़्ज़नि में मशहूरु हो। हू हुन सां गॾु दहल ऐं शरनाए ते नचंदो बि हो। होरियां होरियां शादियुनि में लोकगीत ॻाइणु ढोल वॼाइणु लॻो। हू शुरू में दादूअ खां हैदराबाद या कोटड़ीअ वग़ैरह जे विच में हलंदड़ बसनि ऐं रेल गाॾियुनि में मुसाफ़िरनि खे लतीफ़ा ऐं शाह जा बैत ॿुधाए पेट गुज़र कंदो हो। उन ज़माने में हू पेंट ऐं शर्ट पाए घुमंदो हो, तॾहिं ॻोठनि में पेंट ऐं शर्ट जो रवाजु न हो। माण्हू संदसि उहो लिबास ॾिसी खिलंदा हुआ। उन वक़्तु अलण पाण खे अलण आज़ादु चकर वारो सॾींदो हो। हू सिंध में शादियुनि मुरादियुनि मेलनि मलाखड़नि मुख़्तलिफ़ दरगाहनि ते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करणु वेंदो हो। अहिड़ी रीति हैदराबाद, मीरपुखास, सांगड़, ठठे, थरपारकर ऐं बदीन ज़िलनि में मक़बूल थी वियो। अलण फ़कीर 1932 ईस्वी में जुमे ॾींहुं 5 शेबान ते ज़िले दादूअ जी तारीख़ी ॻोठ आमरीअ में ॼाओ। हिन जे पीउ जो नालो धमनाली फ़कीर मंगणार हो, जेको मशहूरु दुल्हारी हो। अलान फ़कीर ख़ानदान दोहल ऐं शरनाव वॼाइण खां सवाइ ॻाईंदो बि हो। उन रीति अलण खे ॻाइण वॼाइण वरसे में मिलियो। अलण जो असुलु नालो टूंअर फ़कीर यानी गुल हो, जेको असल में संदसि ॾाॾे जो नालो हो। अलण पाण सां गॾु कुश्तो ऐं डंडो बि रखंदो हो। डंडे में घुंघरू ॿधल हूंदा हुआ। वॾनि मणनि वारो ठो बि पाईंदो हो। कॾहिं कॾहिं जोगिन फ़कीरनि वारे हिकु मख़सूस टोपी बि पाईंदो हो। उहा टोपी रिलीअ वांगुरु मुख़्तलिफ़ रंगनि अॻिड़ियुनि या कपिड़े जे टुकड़नि मां ठहियलु थिए थी। अलण फ़कीर खे फ़नी दुनिया में उभारण वारनि में सिंध जे चइनि अलिमी अदबी शख़्सियतुनि जो वॾो हथु हो। उन्हनि में मुमताज़ मिर्ज़ा साहब, ग़ुलाम हुसैन शेख साहब, ज़फ़र काज़मी साहब ऐं मंसूर विरागी साहब शामिल आहिनि। काज़मी साहब ऐं मंसूर विरागी साहब संदसि ॻोठाई हुआ, जॾहिं त मुमताज़ मिर्ज़ा ऐं शेख ग़ुलाम हुसैन हैदराबाद में रहंदा हुआ। मुमताज़ मिर्ज़ा साहब अलण फ़कीर खे हैदराबाद रेडियो ते वठी आयो ऐं शेख साहब उनखे चिमकायो। मिर्ज़ा साहब अलण खे टीवीअ ते बि मोकिलियो, जिते अब्दुल करीम बलोच खेसि मुतारिफ़ करायो। उन खां पोइ रेडियो पाकिस्तान जे नाले वारे प्रोड्यूसर मरहूम शेख इब्राहिम जी शादीअ में मुमताज़ मिर्ज़ा साहब अलण फ़कीर खे नचंदे ॾिठो। पोइ बालवा ॻोठ थर में थींदड़ मारवीअ जे मेले में मुमताज़ मिर्ज़ा अलण फ़कीर खे शाह जा बैत ॻाईंदे ॿुधो। उन खां पोइ मिर्ज़ा साहब खेसि रेडियो पाकिस्तान हैदराबाद वठी आयो। अलण फ़कीर रेडियो, टीवी ऐं स्टेज खां सवाइ फ़िल्म लाइ बि ॻायो। हिन सिंधी फ़िल्म तूफ़ान जा नग़मा ॻाया। शाह, सचल ऐं कलंदर जे सालियाने मेले ते बि ॻाईंदो हो। हिन सिंधी, उर्दू ऐं सिराइकी में बि ॻायो। शाह जी दरगाह ते रोज़ानो या हफ़्तेवार ॻाईंदो रहंदो हो। हू 14 अगस्त ऐं 23 मार्च ते इस्लामाबाद थींदड़ सरकारी तक़रीबनि सिंध जे फ्लोट ते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदो हो। अलण तुर्की, इंग्लैंड, अमरीका, जर्मनी, जापान, सिंगापुर, दुबई, मनीला, बेल्जियम, इटली ऐं रूस वग़ैरह में बि फ़न जो मुज़ाहिरो कयो। अलान फ़कीर खे फ़नी ख़िदमतुनि जे मंता में मुख़्तलिफ़ एवार्ड बि मिलिया, जिन में पाकिस्तान सरकार जी सोने कारगुज़ारी जो तग़मो, शाह लतीफ़ एवार्ड, सचल सरमस्त एवार्ड ऐं कलंदर लाल शहबाज़ एवार्ड वग़ैरह शामिल आहिनि। अलान फ़कीर 4 जुलाई 2000 ईस्वीअ ते असां खां हमेशह लाइ मोकिलाए वियो।